बुखे चखी चयो बकाल कर या बकाल जी ज़ाल कर। दोस्तों, जाबलू इलाइक़े जो हिकिड़ो हमराह जबल खां लथो ऐं सिंध जे हिकिड़े शहर में हिकिड़े हिंदू दुकानदार यानी बकाल वटि अची आरज़ी तौर मज़दूरी ते बीठो। दुकानदार वटि रोज़ानो घरां पापड़ पूरियूं पची ईंदियूं हुयूं, जिन खे ॾिसी हुनजो वात बि पाणी पियो थींदो हुयो। वाणियो बि इन हीअ ॻाल्हि खे ताड़े वियो। हिकु ॾींहुं मानी खाइण बाद कुझु पापड़ियूं पूरियूं ऐं ॿोड़ पुलाउ बची पयसि। ओभर उछलाइण बदिरां खेसि खाइण लाइ ॾिनई। जाबलू हमराह सणभा ऐं नरम नरम खाधा खाधा त दिलि हुरखी पयसि। रोज़ानो वाणे जे घरां मानी वठण वेंदो हुयो। वाणे जी ज़ाल खे लटनि कपड़नि में अछो ओजरो ॾिसी बि दिलि में पियो हुरखंदो हुयो। ओभर खाई दिलि में शुक्राने तौर चवंदो हुयो, या अल्लाह बखाल कर या बखाल जी ज़ाल कर। मतलब चरे चखी ॾिठो चए गुड़, जेकी हिते हिरनि था से हुते की न मुड़नि था। ईअं बि चवंदा आहिनि त चरे चखी ॾिठो चए हलंदी का टंडे, या चरे चखी ॾिठो चए हल कालो के हंध। दोस्तों, हिन पहाके जे बारे में अव्हीं छा पिया चओ कमेंट्स में ज़रूर ॿुधाइजो। वीडियो खे शेयर बि ज़रूर करे छॾिजो।